अस्सलाम वालेकुम, नमस्ते दोस्तों, थरबसार्स में खुश आमदीद। अज जो लफ्ज़ आहे वो है भीड़ियूं भंजण। भीड़ियूं भंजण मतलब माग मटाइण, थाक मटण, बेअंदाज़ शयूं ख़त्म करण या मैदान मारण। ऐं उन खां पोइ अॼु जो जेको पहाको आहे उहो आहे गूंगन ॻायो ॿोड़ न ॿुधो। हाणे गूंगो त ॻाए कोन सघंदो, ॿोड़ ॿुधी कोन सघंदो। सोचे थो गूंगो ॻाए नथो सघे ऐं ॿोड़ ॿुधी नथो सघे, मतिलबु अणथियणी ॻाल्हि करणु या लिक चिप में करणु, माना अहिड़ी का ॻाल्हि करणु जेको थी न सघे, त उते इहो पहाको इस्तेमालु कंदा आहिनि। त गूंगन ॻायो ॿोड़नि ॿुधो। ऐं ॿियो जीअं आहे त ॿिॿिड़नि खां ॿेर घुरणु, माना ॿिॿिड़नि खां ॿेर नथा मिली सघनि। बहरहाल अॼुकल्ह जे हवाले सां जेकॾहिं कलम लॻाईंदासीं ॿिॿर वारे थोरे में त पोइ ॿेर मिली सघे थो, बाक़ी असल तरीक़े सां नथो मिली सघे। ठीकु आहे, सो गूंगन ॻायो ॿोड़नि ॿुधो माना ॿिॿरनि खां ॿेर घुरणु या अहिड़ी ॻाल्हि जेको थी न सघे उहा ॻाल्हि करणु। ठीकु आहे, जीअं मिसाल तौरु केरु चवे थो बाबा पाकिस्तान में हिंदू चवे त आउं सदर थींदुसि, त इहो थी नथो सघे। छो? छाकाणि पाकिस्तान जे आइन में इहो लिखियलु आहे त को बि हिंदू सदर नथो थी सघे। ठीकु आहे, माना इहो जस्ट एग्ज़ाम्पल आहे। त इन ई हवाले सां जेका ॻाल्हि नथी थी सघे उहा ॻाल्हि करणु, त उते इहो इस्तेमालु थींदो आहे पहाको। त गूंगन ॻायो ॿोड़नि ॿुधो।